हे नाज़रीन असां तव्हांखे पंहिंजी आबादी ज़मीन जी जेका आबादी कंदा उन जा मंज़र था ॾेखारियूं। हे जंतरक आई आहे नाज़रीन, गाह थी वियो आहे, साम्हूं खिरियो आहे, उते वण पोखिया था थिए। ही सुबुह जा पहर, सुबुह जो सिज भरियो आहे, सुबुह जो टाइम आहे। सुबुह सां तव्हांखे मां ॾेखारींदुमि त ये असां हिन ज़मीन में जंतरक आई आहे। ऐं अॻियां वणनि जो फसल बि ॾेखारियांव थो नाज़रीन। हे आहिनि असांजा वण नाड़ी जेका तव्हांखे ॾेखारियूं पिया। हे वण तयारु थी विया आहिनि। हिननि वणनि जी गुॾ हले पई। गुॾ खां पोइ असां हिननि खे कलर ॾेई ऐं पाणी ॾींदासीं इंशाअल्लाह। पोइ हे वॾा थींदा, पोइ हे कपास जो फसल उपत ॾींदा, माना फुटियूं ॾींदा। हे नाज़रीन वण आहिनि तव्हांखे मां ॾेखारियां पियो। जंहिं दोस्त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे, महिरबानी करे उहो सब्सक्राइब करे। जन सब्सक्राइब कयो आहे उन्हनि जी वॾी महिरबानी। अॻिते तव्हांखे ॿिया मंज़र बि ॾेखारींदासीं इंशाअल्लाह। हाणे तव्हांखे ॾेखारींदासीं असां खीरे ते वण कीअं पोखिबो आहे नाज़रीन। हे असां खीरे ते वण पोखियो आहे। हे वण उते ॼमी विया आहिनि, हे तव्हां ॾिसी सघो था। खीरे ते वण पोखिया था थिए, नाड़ी बि कई था थिए, ॿई क़िस्म कमु कयो था थिए इंशाअल्लाह। अलाह साईं खटाईंदो। हे वण ॼमी विया आहिनि, साम्हूं तव्हां ॾिसी सघो था। हे इंशाअल्लाह कपास ॾींदा। पर साल त बरसाति असांजी फसलुनि खे ॿोड़े तबाह करे वई इंशाअल्लाह। हेल ॾिसूं, उमेद आहे त इंशाअल्लाह फसल उपत बहितर ॾींदा। बरसाति बि इंशाअल्लाह न थींदी, अलाह में उमेद आहे।